साईं GM सरदार बारा सिंधवासियों भाइरों ऐं भेनरों, अॼु मां सिंधी क़ौम सां वरी मुखातिब आहियां। हिकिड़ो त सन जे हवाले सां जीअं सिंध मुतहदा महाज़ जे 2 भेरा सेंट्रल कमेटियुनि जो इजलास थी गुज़रियो आहे ऐं राति वरी मरकज़ी बाडी तफ़सील सां सॼी सूरत हाल जेका बि सिंध जी आहे उन जे हवाले सां असां गौर वीचार कयो आहे ऐं बिल्कुलु हिकिड़ो सादो ऐं सवलो पैगाम आहे सिंधी क़ौम जे लाइ। जीअं सिंध मुतहदा महाज़ पारां सिंध जे हर हिकु बाशऊर सिंधीअ खे, उहे भाइर हुजनि भेणूं हुजनि, नौजवान शागिर्द हारी पोरियत वकील उस्ताद सहाफ़ी ऐं सिंध में रहंदड़ जेके बि लिसानी ऐं नस्ली बिरादरियूं आहिनि उहे पंहिंजे घरनि में कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाइनि थियूं, ख़ासि करे जीअं कराचीअ में लियारीअ में बलोची ॻाल्हाइनि था या पश्तून या उर्दू ॻाल्हाईंदड़, ढाटकी मेमणी कच्छी सराइकी बलोची जेके बि ज़ुबानूं ॻाल्हाईंदड़ मुख़्तलिफ़ लिसानी ऐं नस्ली गुरोह जेके सिंध में रहनि था जेके सिंधी आहिनि। छाकाणि त इहो असांजो हिकिड़ो उसूली नैरेटिव रहियो आहे जेको आलमी कानून ऐं सियासी तशरीह मूजिबि आहे त जंहिं बि वतन में माण्हुनि जा मुख़्तलिफ़ लिसानी नस्ली गुरोह रहनि था उहो उन वतन जी क़ौम आहिनि। तंहिंजे करे असीं इन्हनि खे उसूली तौर ते सिंधी क़ौम सम्झूं था जेके पंहिंजे घरनि में कहिड़ियूं बि ॿोलियूं ॻाल्हाइनि था। उन्हनि समूरनि सिंधियुनि जे अॻियां असां हिकिड़ो क़ौमी तहरीक जो नैरेटिव रखूं था त पाकिस्तान जेको हिकिड़ो जबरी इल्हाक रियासत तौरु क़ौमुनि जे लाइ क़ैद खानो आहे। पाकिस्तानी रियासत उन में असीं तारीख़ी क़ौमूं ग़ुलाम आहियूं, सियासी जबर जो शिकार आहियूं, मुआशी इस्तहसाल थिए थो, असांजो क़ौमी वजूद असांजो ख़तरे में आहे। असांजे तारीख़ी जेके वतन आहिनि जीअं सिंध असांजो तारीख़ी वतन आहे उन जी वहदत खे ख़तरो आहे। पाकिस्तान में असांजूं ॿोली, असांजी ज़ुबान, असांजी तारीख़, असांजो कल्चर, यानी हिकु पासे जेके असुलु ऐं हक़ीक़ी क़ौमूं आहिनि, तारीख़ी क़ौमूं आहिनि, उन्हनि जो वजूद मुकमिल ट्यास ते टंगियल आहे, ख़तरे हेठां। ऐं उन रियासत जे अंदरि क़ैद ऐं ग़ुलाम रखण जे लाइ तारीख़ी क़ौमुनि खे रियासत जो पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव आहे उहो पखेड़ीनि पिया। प्रोपेगेंडा ॾींहुं राति प्रोपेगेंडा लॻी पई आहे। रियासत जी मीडिया, रियासत जा दानिश्वर जेके दरबारी दानिश्वर चइबो आहे उहे सॼो ॾींहुं माण्हुनि खे यानी सिंध जे मुखालिफ़त में पाकिस्तान हीअ रियासत पोइ उन में रहण जो मतिलबु आहे त क़ैद ऐं ग़ुलाम हुजणु। जेका पंजाबी इस्तमारियत आहे उन पंजाबी इस्तमारियत पाकिस्तान जे फ्रेम वर्क में पंहिंजो पाण खे यानी मज़बूत करण जे लाइ क़ौमुनि खे जकड़ण वारी जेका स्ट्रेटेजी आहे उन ते अमल पई करे। उन में बदकिस्मतीअ सां असांजा बुनियाद परस्त जेके माण्हू आहिनि कुझु उन्हनि खे बि चवनि था त मज़हब जे नाले में पाकिस्तान जी हिमायत जारी रखो, जागीरदारनि खे रियायतूं बरातूं ॾियनि पिया पर्सनली त बाबा तव्हांखे असेंबली सीटूं बीटूं ॾींदासीं, तव्हां पाकिस्तान जे उन फ्रेमवर्क जी हिमायत कयो। अहिड़े ई तरीक़े सां कम्यूनिस्ट आहिनि उन्हनि खे बि चवनि था त दलील दलाइल घड़े इधर उधर जा ऐं तव्हां बि पाकिस्तान में रहण जा जेके आहिनि से जवाज़ जेके से पैदा कयो। मौक़े परस्त क़ौम परस्तनि खे हाणे बचो अथनि, तव्हांखे बि हिकिड़ी अधु सीट ॾींदासीं, तव्हां बि पाकिस्तान जे उन फ्रेमवर्क खे रियासती ग़ैर फितरी ढांचे में रहण खे दलील तौरु हेठि लाहियो। यानी हिकिड़े पासे रियासत आहे जेका जबर बि करे थी, सियासी वर्करनि जी गुमशुदगी, चिचिरियल लाश, माण्हुनि सां जबर, मुआशी इस्तहसाल। ऐं मां तव्हांखे ॿुधायां राति इंफॉर्मेशन आई आहे त असां वटि दौलतपुर ऐं इन इर्द गिर्द जे एरियाज़ में तक़रीबन 11 खां 15,000 एकड़ ज़मीन जेका आहे उहा फ़ौज वालारे चुकी आहे।
हाणे हुननि जा हेलीकॉप्टर बि हुते उॾामनि पिया, रेंजर्स खे बि विहारियो अथनि, ख़ुदि जेका असां पुलिस जी वर्दी पाए, आर्मी बि जेको आहे सो हुते इन्हनि इलाइक़नि में घुमे पई। केतिरा सवें ख़ानदान आहिनि जिन जी ज़मीनुनि खे हिते कब्ज़ो करे चओ अथनि तव्हां निकिरी वञो था बेदख़ल। ही ताज़ी इंफॉर्मेशन थो तव्हांखे ॾियां त उहे हज़ारे एकड़ सिर्फ़ु इन नंढड़ी टुकरीअ में दौलतपुर जे इन इर्द गिर्द, वरी परियां मोरे में जेको लिगारियुनि जे मथां जेको मामिलो आहे उहो बि इहो ई आहे। उन्हनि जूं बि परियां जेके कचे जूं ज़मीनूं आहिनि इहे उन्हनि खे खपनि थियूं। तंहिंजे करे रियासत हिकिड़े पासे, यानी इहा बेठिकियत जी हिकिड़ी इंतिहाई शिकिल आहे त ॻोठनि ते कब्ज़ा, ज़मीनुनि ते कब्ज़ा, वसीलनि ते कब्ज़ा, ॿोली ख़तमु, तारीख़ ख़तमु, ऐं वरी उन सॼी सूरत हाल में क़ौमी तहरीक जे ख़िलाफ़ु जेको नेरेटिव आहे असांजा ई, यानी जीअं चइबो आहे न कारे तितरनि खे पैदा करे उन्हनि खे छॾियो अथनि त बाबा तव्हां हिते नेरेटिव जो त बाबा आज़ादी ॾाढी ॾुखी आहे, आज़ादी यार केरु पोइ मारिजी वेंदा, पोइ ॾिसो था। ऐं इहा रागणी जेका आहे इहा हर धुर खे उन्हनि जी ज़ुबान में विधी अथनि त जिते बि वञो, किथे ताज़ियत ते, शादीअ ते, किथे का गैदरिंग थिए, जस्म माण्हू माराए छॾिया, जस्म जेको आहे न माण्हू माराए छॾिया, नौजवान नस्ल माराए छॾी। हाणे दुनिया में जेके उथलूं पुथलूं थियनि पियूं क़ौमुनि में, जीअं मूं चयो त तव्हां ॾिसंदो त वेझर में असांजे इलाइक़नि में खोड़ सारा तव्हां बांग्लादेश जो मिसाल वठो, माण्हू ईअं निकिरी आया, केतिरा समय मरी आया, क्रोध ऐं कावड़ जो उन्हनि इज़हार कयो। नेपाल में, ईरान में तव्हां ॾिसो छा पियो थिए, ॿियनि दुनिया जी क़ौमुनि ऐं मुल्कनि में छा पियो थिए। लखनि जी तादाद में क़ौमूं अवाम निकिरे थो रोडनि ते पंहिंजे क़ौमी मफ़ादनि जो तहफ़ुज़ थो करे, मारिजी था वञनि। यानी हिकिड़े वाक़े में 100 माण्हू, 200 माण्हू, 400 माण्हू, पर हू उथी था बीहनि, उते केरु बि कोन थो चए थो हिननि जा कम ॾिसो था, हे त माराए छॾियूं न। हाणे सुवाल हीअ आहे त इनफरादी तरह मरण क़बूल कयूं या इज्तिमाही तरह मौत क़बूल कयूं। ग़ुलामी इज्तिमाही मौत आहे, वसीला जेके आहिनि खसी न। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त 11,000 खां मथे एकड़नि ते जेकॾहिं दौलतपुर में इहो मुआशी क़त्लेआम नाहे त ॿियो छा आहे? केतिरा ॻोठ हूंदा? हज़ारे सिंध जा माण्हू इन्हनि ॻोठनि में जिन जो गुज़र सफ़र इन्हनि ॿनियुनि ते हूंदो, उहे जेकॾहिं बेदख़ल थी विया त मुआशी तौर ते माण्हू इहो क़त्लेआम नाहे त ॿियो छा आहे? इन खां बहितर न आहे त 10 माण्हू मारिजी वञनि पर ज़मीन न ॾियनि, वसीलनि जो इस्तेसाल थिए। पोइ नई असांजो मुंहिंजो पंहिंजो ॻोठ आहे, नई काई, इन पासे भित जबल, हिते तमामु वॾा गैस जा जेके ज़ख़ीरा निकिता आहिनि, उते हाणे फ़ौज पहुची वई आहे। वरी उते बि मूं अॻु में बि चयो, उन्हनि में बि ॻोठाणनि खे हिते नुहाणी रहनि था, वॾी बिरादरी आहे असांजी नुहाणी। ऐं नुहाणियुनि में मां तव्हांखे ॿुधायां थो त ख़ान मोहम्मद, कामरेड ख़ान मोहम्मद, जेके मक़ामी तौर ते मौलवी ख़ान चवंदा, वॾो मार्क्सवादी हो, तमामु वॾो इनकलाबी हो। असांखे उन GS में आंदो, असां नंढड़ा हूंदा हुआसीं, असांजे ॻोठ ईंदो, असांखे हिमत ईंदो त बाबा GS सही अथव, वतन जी आज़ादी जे लाइ जदोजहद करणु सही आहे। उन ख़ान मोहम्मद नुहाणी कामरेड जे ॻोठ जे, यानी जेके बि हुनजे ज़ात वारा माण्हू आहिनि, उते फ़ौज अचे बीठी आहे, छाकाणि त उते तेल जा, गैस जा ज़ख़ीरा आहिनि। ऐं दुनिया में हिन महिल तव्हां वेनेज़ुएला खां वठी ईरान ताईं जी सॼी सूरत हाल ॾिसो, आलमी क़ुवतुनि खे उहे जेके गैस ऐं तेल जा मादनी जेके ज़ख़ीरा आहिनि, रेयर अर्थ जिते बि आहे उते पहुची था वञनि त ख़बरदार थी जाए, तूं बदमाशी, तूं जेको आहे टेररिज़म थो पखेड़ी, तूं जेको आहे मनशियात फरोशी, तूं हीअं जीअं सिंध जे मथां हमिलो कयो अरबनि, चवंदो आहे मोहम्मद बिन क़ासिम जेके न हेॾे मायूं अरबनि जूं वयूं घुमणु, पिकनिक ते वयूं, जेको आहे श्रीलंका, वापसीअ में सिंधियुनि हुनखे जेको आहे गिरफ़्तार कयो आहे, तंहिंजे करे असां तव्हांजे मथां हमिलो था कयूं। कूड़ा जवाज़, यानी इराक खे, शाम खे, लिबिया खे तबाह कयूं, तव्हां वटि वॾा हथियार आहिनि। इहे अॻूणी जेके अमेरिका जूं जेके हुकूमतूं, मतिलबु त दुनिया में जिते बि गैस, तेल ऐं ज़रई ज़मीनूं आहिनि, रेयर अर्थ आहे, उते साम्राजी क़ुवतूं पहुची थियूं वञनि कंहिं न कंहिं बहाने सां। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जेकॾहिं वेनेज़ुएला में अमेरिका उते पंहिंजी जारियत थो करे तेल जे ज़ख़ीरनि जे करे, जेकॾहिं ईरान में तेल जे ज़ख़ीरनि जे करे अमेरिका जारियत थो करे, बहानो कहिड़ो हुजे, बाबा एटम बम पिया ठाहियो, बाबा फलाणो था कयो, मुज़ाहिरे में माण्हू था मारियो, जिते किथे जेके वेल था कनि उहे हुननि खे चवंदा त मुज़ाहिरे में तव्हां 5 माण्हू मारिया, असां इंसानी हक़नि जा मुआफ़िज़ तव्हां ते कब्ज़ो कंदासीं। ॻाल्हि तेल जी आहे, गैस जी आहे, मादनियात जी आहे।
हाणे इन सॼी फिनामिना खे ॾिसो त सिंध जी मादनियात कीअं पोइ पंजाब खणी वञे। यानी ॿिकोमी नज़रिये जे आधार ते हिकिड़े पासे दुनिया जूं सुपर पावर जेके आहिनि उहे इंसानी हक़नि खे जमूरियत खे आड़ तौरु बहाने तौरु ॿियनि क़ौमुनि जे मथां कब्ज़े जे लाइ इस्तेमालु न कनि। तव्हां वटि इंसानी हक़नि जी भञी कढी पई थिए, ख़बरदार थिए जाए, तेल जो ज़ख़ीरो आहे, हण कब्ज़ो करे। तंहिंजे करे असां वटि ज़मीनुनि ते कब्ज़ा, तेल जे वसीलनि ते कब्ज़ा, गैस जे ज़ख़ीरनि ते कब्ज़ा, रेयर अर्थ ते कब्ज़ो, कारूंझर ते कब्ज़ो। हाणे कंपेयर था कयूं जेकॾहिं त दुनिया में त क़ौमूं लखनि करोड़नि जे तादाद में निकिरी थियूं अचनि रोडनि ते, त बाबा वसीला न ॾींदासीं, तेल गैस न ॾींदासीं। असां हिकिड़ी क़ौम आहियूं, तव्हांजो हमिलो कहिड़ी बि दुनिया जी ताक़त हुजे। तंहिंजे करे असां सिंधी क़ौम हाणे माना इहे 11,000 12,000 एकड़ ज़मीन हिननि जे पीउ जी आहे, हिननि कब्ज़ो कयो आहे। इहा साॻी शइ उत्तर में कनि पिया। उते धाड़ेल हिकिड़ी फिनामिना पैदा कयूं, माण्हुनि में क़बाइलियत, जहालत, ला इल्मी, शऊर खां परे रखी हुननि खे बंदूकूं खणाए इहा प्रोपेगेंडा कराए कराए सिंध जा माण्हू धाड़ेल आहिनि। असल में इहे जेके उत्तर सिंध जूं जेके रावंती जे कचे में जेके ज़रख़ेज़ ज़मीनूं आहिनि, इहो पेट जो सूर आहे फ़ौज खे। हाणे चवंदा फलाणा भाउ जेके आहिनि फलाणा कबीले वारा उहे धाड़ेल आहिनि, कबीलनि खे पाण में विढ़ाए छॾंदा। असांजा माण्हू ला इल्मी जे करे ज़ातियुनि उन ज़ातियुनि खे क़ौमूं सम्झनि, असीं फलाणी क़ौम जा आहियूं, फलाणी क़ौम जा आहियूं, ख़बरदार वीडियो पिया छॾीनि। ॻाल्हि इहा आहे त रियासत जी हेॾी वॾी साज़िश आहे जेका असांखे बदनाम करे असांजे मथां कब्ज़ो करणु थी चाहे। तव्हां दहशत क़ौमी तहरीक खे छा था चवनि? तव्हां एजेंट आहियो, फलाणनि जा एजेंट आहियो, फलाणनि जा एजेंट आहियो। पाण छा था कनि? चाइना खां पिननि पिया, अमेरिका खां पिननि पिया, अरबनि खां पिननि पिया, सभिनी जे लाइ इस्तेमालु थियनि पिया। पाण एजेंट न आहिनि। असीं वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं, असीं एजेंट आहियूं। तंहिंजे करे मां सम्झां थो त असां सादे में सादो मां वरी रिपीट थो कयां त सेंट्रल कमेटीअ में इहो फ़ैसिलो कयो अथऊं त असां हिन भेरे सन में रुॻो जस्मम न, समूरी क़ौमी तहरीक जा कारकुन, दानिश्वर, हारी, पोरत, वकील, उस्ताद, सहाफ़ी मेन रोड खां सन साईं जे मज़ार ताईं तमामु वॾी शानदार रैली कढणु चाहियूं पिया, जंहिंमें दुनिया खे असीं इहो पैगाम ॾींदासीं त असीं सिंधी इज्तमाही तौर ते क़ौमी ग़ुलामीअ जो इनकार था कयूं। सिंपल मैसेज आहे, का हिन में अरबी फारसी कान्हे। सिंधू देश ज़िंदाबाद, पाकिस्तान न खपे, असीं ग़ुलामीअ जो इनकार था कयूं। इहा अक़वाम मुतहिदा समेत आलमी बिरादरीअ खे सिंधी क़ौम जी तर्जुमानी कंदे, समूरी सिंधी क़ौम ऐं क़ौमी तहरीक जी तर्जुमानी ऐं नुमाइंदगी कंदे समूरा वर्कर जेके आहिनि, मां बाशऊर सिंधी ऐं हर हिकु पार्टी जा कारकुन, जीअं सिंध क़ौमी महाज़ बशीर खान जी पार्टी हुजे या आरिज़र साहब जी पार्टी हुजे या रियाज़ खान हुजे, जेके बि आहिनि, नवाज़ खान ज़ोर हुजे, नियाज़ कालाणी हुजे, मां पहिरें बि चयो आहे त बाबा नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं छॾे इज्तमाही तौर ते सॼी दुनिया जे इदारनि खे अक़वाम मुतहिदा जे अॻियां असीं इहा अपील रखणु था चाहियूं, सिंधू देश जो क़ौमी केस रखणु था चाहियूं, सिर्फ़ु जस्मम जे पारां न, सिंधी क़ौम ऐं क़ौमी तहरीक जे तरफ़ां इज्तमाही तौर ते। तंहिंजे करे समूरनि खे अपील था कयूं, अचो उन मेन जेको रोड आहे सन वञण जो, उतां खां वठी साईं जे मज़ार ताईं गॾियल तौर ते हज़ारनि जी तादाद में, मां चवां थो जेकर लखनि जी तादाद में निकिरी अचो ऐं उते अची क़ौमी ग़ुलामीअ जो इनकार कयूं, गॾियल तरानूं पढ़ूं। इहे असांजूं चंद जेके गुज़ारिशूं आहिनि। तंहिंजे करे मां समूरी सिंध खे चवां थो त पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च कयो ऐं निकिरो, अचो सन कंहिं बि सूरत में पहुचणो आहे। ऐं जेके सीनियर सियासी कारकुन आहिनि, मां नाला नथो खणां, मां उन्हनि खे बि चवां थो त पंहिंजनि इलाइक़नि में, शहरनि में, पाड़नि में मीटिंगूं कयो, जंहिं बि पार्टी जा आहियो, सभई गॾियल तौर ते त बाबा असांखे हिन रैलीअ में ज़रूरु शामिलु थियणो आहे। उतां पोइ वञी हर को पंहिंजे पिंडाल में भली वञे। बाबा जेकर जसकम जा 2 पिंडाल आहिनि, तव्हां हलिया वञो उते। जेकर रियाज़ खान जो को पिंडाल लॻे थो या कंहिं ॿिए जो को पिंडाल लॻे थो, पर रैली गॾियल कढबी ऐं सैयद जे मज़ार ते उहा जेका अपील आलमी इदारनि खे गॾियल पढ़ंदासीं त असीं सिंधी क़ौम बाशऊर आहियूं, तारीख़ी तरह असीं आज़ाद मुल्क ऐं क़ौम रहिया आहियूं, सिंधू देश असांजो वतन आहे,
असीं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त असीं हिन पाकिस्तान में हिन फ्रॉड में धोखे में जालसाज़ीअ में क़ैद ऐं ग़ुलाम रहणु नथा चाहियूं। इहा असांजी इज्तमाही अपील हूंदी ऐं हथ मथे खणी सॼो जेको आहे सो सैयद जे मज़ार ते बीठल जेके बि हज़ारे माण्हू हूंदा उहे अक़वाम मुतहिदा खे आलमी इदारनि खे चवंदा त असांखे पाकिस्तान न खपे। तंहिंजे करे समूरनि सिंध वासियुनि खे मां चवां थो त अचो ऐं सां गॾु राति हिननि पंहिंजूं कारस्तानियूं जेके आहिनि से शुरू कयूं आहिनि। मूं थोरी देरि अॻु में ॾिठो पिए फतह चने जी क्लिप हुई। जामशोरे में क़ौमी कारकुन जेके तयारियूं कनि पिया सॼी सिंध में, उन में राति फैसल बुरफ़त ऐं फहद बुरफ़त मुंहिंजा भाणजनि पर आहिनि जीअं सिंध क़ौमी महाज़ में फतह चने वारनि सां गॾु आहिनि, कोटड़ी जा अॻुवान आहिनि। उन्हनि खे राति उन्हनि जे घर जेको आहे सो रेड कयो अथनि, धिका थाबा धक उनजे वालदा खे घर जा टपड़ भॻा अथनि। उन्हनि ते तशदुद कंदे फैसल खे फहद खे तशदुद कंदे रत ॻाड़ींदे जेको आहे सो खणी आया आहिनि वीगो गाॾियुनि वारा। यानी हुननि पंहिंजूं कारस्तानियूं शुरू कयूं आहिनि। पर मां रियासत खे बि चवां थो ऐं सॼी सिंध खे चवां थो त सिंध जो क़ौमी कारकुन डिॼंदो न। जे तव्हां सम्झो था हे छापा हणंदासीं तशदुद कंदासीं ऐं हे पंहिंजे उन सियासी जेको असांजो नेरेटिव आहे ॻाढ़े झंडे वारा जेके आहिनि इहे डिॼंदा न आहिनि। ईअं न आहे त तव्हां दड़का ॾेई चवंदो त हुननि खे सरेंडर कयो, कोन थींदो कंहिं बि सूरत में। मां सॼी सिंध जे क़ौमी कारकुननि जे पारां ॻाल्हायां थो। क़ौमी कारकुन तव्हांजे अॻियां कोन झुकंदो। ISI हुजे, वीगो गाॾियुनि वारा हुजो, आर्मी हुजो, केरु बि हुजो, भले आलमी कुवतुनि खे वठी अचो, सिंध जो सियासी वर्कर सरेंडर न कंदो। तंहिंजे करे मां इहा खुलियल मज़म्मत कयां थो। इन करे न त मुंहिंजा भाणज आहिनि, इन करे त उहो क़ौमी कारकुन आहिनि, हारिस साहब जी पार्टी जा आहिनि। पर ॻाढ़े झंडे हणण जे करे इन्हनि खे जेकर तशदुद करे तव्हां खणी आओ त सन जी तयारी पिया कयो। तंहिंजे करे मां चवां थो समूरी सिंध खे त वर्कर असांजो कोन डिॼंदो, कहिड़ी पार्टी जो हुजे। सो इहे मुंहिंजूं चंद गुज़ारिशूं आहिनि त असां रियासत ग़ुलाम करण जे लाइ हिकिड़े पासे नफ़्सियाती जंग लॻी पई आहे, जंहिंमें मूं गुज़ारिश कई जागीरदार आहिनि पंहिंजी सीटुनि जे लाइ ज़ाती ख़ानदानी लज़तुनि जे लाइ ग़ुलामी क़बूल पिया कनि। बुनियाद परस्त नस्ल परस्त गुरोहनि खे बचे छॾियो अथनि त रियासती मराहतूं वठो पर आज़ादी जी मुखालफ़त कयो। कम्यूनिस्टनि खे चयो अथनि त कूड़ा दलील ठाहे दुनिया जा पोरहतो हिकु थी वेंदो, दुनिया जो पोरहत थींदो ई कोन्हे हिकु, हर क़ौम जो पंहिंजो पोरहत थींदो आहे। कराचीअ में वञो, मूं पहिरें बि गुज़ारिशूं कयूं आहिनि, जे कम्यूनिस्ट आहिनि इहे वञनि कराचीअ में पंहिंजे बूबकर मां ऐं नसीराबाद मां लाड़काणे मां हिन मां वठी 10 माण्हू बेरोज़गार वञी कराचीअ जे कारखाने में कंहिं दर ते बीह चयो त असांखे पोरहत थियणो आहे, त जेके धारियो पोरहतो ते कब्ज़ो कयो वेठो आहे न मोचड़ हाणे तव्हांखे ॻोठ मोकिले छॾींदो। दुनिया जा पोरहत हिकु थींदा ई न आहिनि। हर क़ौम पंहिंजे क़ौमी समाज जी वारिस थींदी आहे। उन में पोरहत बि आहिनि, हारी बि आहिनि, मिडिल क्लास बि आहे, सरमाएदार बि आहे। तंहिंजे करे ही जेके रियासत ऐं गैर फितरी रियासत, यानी कमाल त हीअ आहे, गैर फितरी रियासत में क़ैद रखण जे लाइ हे दलील ठाहिनि था ऐं क़ौमी तहरीक जे ऐं क़ौमी आज़ादी जी मुखालफ़त था कनि। क़ौमी आज़ादी जी तहरीक हिननि जे नज़र में साॼी धुर आहे, जेका गैर फितरी रियासत जे ख़िलाफ़ तारीख़ी क़ौमुनि जे आज़ादीअ जी ॻाल्हि थी करे। ऐं हे मुहांडा जेके आहिनि से वरी लेफ्ट आहिनि, जेके गैर फितरी रियासत में पंजाबी इस्तमारियत वारी हिन रियासत में क़ौमुनि खे ग़ुलाम रखण जा हामी आहिनि। तंहिंजे करे मां सिंधी क़ौम खे गुज़ारिश थो कयां त समूरी क़ौम बाशऊर सिंध 17 जनवरी ते सन पुॼो। सन में क़ौम जी इज्तमाही नुमाइंदगी ऐं क़ौमी तहरीक जी तर्जुमानी कंदे सॼी दुनिया खे सिंधु देश जो क़ौमी केस रखंदासीं ऐं असीं इहो ऐलान कंदासीं त सिंधी क़ौम इज्तमाही तौर ते क़ौमी ग़ुलामीअ जो इनकार थी करे सिंधु देश ज़िंदाबाद, पाकिस्तान न खपे। महिरबानी।